ठठो मां ख़बर ईंदड़ ठठे ऐं मकली जे शहरी आबादियुनि में पीअण जे पाणी जो बहरान संगीन सूरत हाल इख्तियार करे वरितो। रमज़ान जे भलारे महीने में शहरी पीअण जे पाणी लाइ तड़पण लॻा। आपाशी खाते पारां 3 ॾींहं अॻु पाणी जी वाराबंदी बाद केबी फीडर लोअर ब्रांच मां निकिरंदड़ समूरनि शाखियुनि में पाणी जी फराहमी ॿीहर बंदि। पाणी विकिरो कंदड़ माफ़िया जी चांदी शहरी पैसनि ते पीअण जो पाणी ख़रीद करण ते मजबूर। हुकूमती नुमाइंदा बेअस बणियल केबी फीडर समेत इन मां ठठे शहर खे पाणी फराहम कंदड़ ठठो नाले इलाक़ाई माइनर ऐं मकली खे पाणी फराहम कंदड़ घार मसाण शाखुनि में पाणी न हुजण करे वाटर सप्लाई जे तलान में ज़ख़ीरो ख़त्म थी वियो। मीरपुर साकरो घोड़ाबारी केटी बंदर खे पाणी फराहम कंदड़ ड्याम साकरो ब्रांच ऐं उडेरो ब्रांच मां निकिरंदड़ वाहन में पिण पाणी जी न पहुचण करे पूरे ज़िले अंदरि ॾुकारी हालतूं पैदा थी वयूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।